हिन घर खे पंहिंजो ई घर सम्झे घर में बच्चन जे विच में रहियो आहे सोडल। मां त सम्झो त असांजी हक़ीक़त ॼाणण खां पोइ असांजो जहिड़ो बि हाल आहे तव्हां जे अॻियां हाज़िर आहियूं। सलाह इहा तव्हांजी भलाई आहे। इहो त लाज़िम कोन्हे तव्हां असांखे दर ताईं मोटाए हुनजी रुगो सखणी दुआ सलाम पंहिंजे गहरे दोस्त वटि वियो हुजे। थी गुज़रियो हाणे हुनखे छा मां ॿीहर दोहरायां। माण्हू वटि बि वञी सघे थो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड में छा वाकई हाणे होॾां सोडल पकड़ियो वेंदो, सोडल जी ख़बर मुराद खे पइजी वेंदी। दोस्तों फ़िलहाल सोडल अहिड़े दोस्त वटि वियो आहे जंहिंजी कंहिंखे बि ॼाण न आहे ऐं को बि उन जे बारे में राय नथो रखे ऐं सोडल उन वटि पनाह वरिती आहे। कुझु रीति हूंदो हितां कुझु ॾींहं खां बाद वरी जाइ मटाईंदो, चेंज कंदो जीअं कंहिंखे ख़बर न पवे मतां पुॼी वञनि ऐं जायूं ईअं मटाईंदो रहंदो ऐं होॾां मुराद वारा हिकु हिकु जाइ ते ॻोल्हे रहिया आहिनि। लेकिन मुराद जो इहो ज़हन कमु करे रहियो आहे, ज़रूरी न आहे सोडल उते वञे जिथे असां ॻोल्हियूं। थी सघे थो हू अहिड़ी जॻह ते बि वञी सघे थो जिथे उनजी सखणी दुआ सलाम हुजे। बाक़ी थियो बि ईअं आहे, जंहिं वटि सोडल वियो आहे उन सां एतिरी संगत न हुई, थोरी घणी दुआ सलाम हुई ऐं मुराद वारनि जो शक होॾे न वेंदो। सोडल ईअं सोचे, लेकिन मुराद पंहिंजो हिसाब बराबरि हणी छॾियो आहे। हाणे उन हर दोस्त खे ॻोल्हींदो जेको दुआ सलाम सफ़ा थोरी घणी कॾहिं चांहि बि पियाई हूंदी न सोडल खे, उन वटि बि हू वेंदा त मन इन वटि हुजे सोडल ऐं छोकिरी इन वटि हुजे। राति हिकु करे छॾींदा मुराद, पीरल ऐं जेको आहे दोस्तो अली ख़ान सोडल खे ॻोल्हण में। लेकिन सोडल सुखियो हथु इन्हनि खे ऐं कान अचण वारो आहे। कुझु किस्तनि ताईं इहो ईअं ॻोल्हींदा रहंदा। नेठि हिकु न हिकु ॾींहुं सोडल जी ख़बर मुराद खे पइजी वेंदी, उहो बाद में। फ़िलहाल हुन लाइ वेल ऐं मुसीबत थी वियो आहे। होॾां वरी कूंज खे पढ़ाए छॾियो आहे मंसूर ख़ान, उहो कुझु बि कोन ॿुधाईंदी।